नाज़रीन, ज़िले कशमोर कंदकोट में अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। कशमोर कंदकोट पुलिस जी वरी कामयाब कार्रवाई। 7 सालनि जी अगवा थियल मासूम नियाणी ज़ीनत सोलंकी बाहिफ़ाज़त बाज़ियाब। अगवा में मुलविज़ हिकु मुबैना धाड़ेल मारिजी वियो। पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल मुबैना धाड़ेल जी सुञाणप अब्दुल नबी सोलंकी वलद मोहम्मद हसन सोलंकी जे नाले सां थी आहे। SSP कशमोर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो जी ख़ासि हिदायतुनि ते कशमोर कंदकोट पुलिस कामयाब कार्रवाई कंदे 7 सालनि जी अगवा थियल मासूम नियाणी ज़ीनत सोलंकी धीअ अमीर बख़्श सोलंकी खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वरितो आहे। जॾहिं त कार्रवाई दौरान अगवा में मुलविज़ हिकु धाड़ेल मारिजी वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि तारीख़ 16 जून 2026 ते शबीराबाद करमपुर थाणे जी हद में नामालूम जवाबदारनि 7 सालनि जी मासूम नियाणी ज़ीनत सोलंकी खे संदसि घर मां अगवा करे विया हुआ। वाक़े जो नोटिस वठंदे SSP कशमोर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो नियाणी जी तुर्त बाज़ियाबी लाइ ख़ासि टीम जोड़ी हुई, जंहिंमें इंचार्ज मददगार कंदकोट खलील अहमद लेगारी, इंचार्ज मददगार कशमोर तारिक अब्बास सोलंकी ऐं IT टीम शामिल हुई। टीम जदीद टेक्नोलॉजी, इंटेलिजेंस मालूमात ऐं लगातार कोशिशुनि ज़रिए मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्च एंड रेड ऑपरेशन जारी रखियो। जदीद टेक्नोलॉजी ऐं इंटेलिजेंस जी मदद सां अगवाकारनि जो सुराग़ लॻायो वियो। मालूम थियो त जवाबदार पुलिस खां बचण लाइ मासूम नियाणी खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त खुफ़िया इतला मिलण ते कशमोर कंदकोट पुलिस जी कार्रवाई दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त ॿिया साथी फ़रार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस मासूम नींगरी ज़ीनत सोलंकी खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वासनि हवाले कई आहे।